बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं आहियां मुंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह महिराण। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ ऐं हमेशह जीअं हिन अङण ते नेक तमन्नाऊं हूंदियूं आहिनि अव्हां जे लाइ। मां उमेदु रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं आहे। हर ॾींहुं ख़ूबसूरत हूंदो आहे, पर पंहिंजी रुटीन में वरी जेकॾहिं ॾिसूं था त जेको जुमे जो ॾींहुं आहे उहो वणंदड़ लॻंदो आहे, उहो ख़ूबसूरत लॻंदो आहे। उनजे पोयां ॿ टे रीज़न्स ज़रूरु आहिनि। इस्लामिक पर्सपेक्टिव सां तव्हां ॾिसो त यकीनन ॾींहुं तव्हांखे अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदो, ॾींहुं तव्हांखे कुझु अलॻि लॻंदो। उनजे पोयां यकीनन पंहिंजो हिकिड़ो स्केजुअल बि चेंज थिए थो ऐं इबादतूं त माण्हू हूअं बि करे थो, हर इंसानु पंहिंजे स्केजुअल मां टाइम पाण कढी वठूं था। इबादत जो टाइम केरु न कढंदो हूंदो, या ईअं चऊं त घणा सारा कमकार ऐं एतिरो हेक्टिक स्केजुअल ऐं उनखां पोइ वरी जॾहिं जुमे जो ॾींहुं अचे थो त इबादत न करण वारा बि उन ॾींहं ते माना सुबुह जो उथंदा हूंदा त साफ़ सुथरा कपिड़ा, अच्छा कपिड़ा पहिरींदा हूंदा निमाज़ जे वक़्तु, ऐं उनखां पोइ वरी बाजमायत निमाज़ अदा करण, ऐं उनखां पोइ वरी ज़िक्र फ़िक्र ऐं सदको ख़ैरात जेको हूंदो आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो ई सुकून बि मिले थो ऐं उन सां हिकिड़ी इंसान खे तस्कीन बि मिले थी। ऐं आस पास कलेक्टिव जीअं हिकिड़े माहौल में पाण मुआशराती जुड़त त आहे न, उनखां त पाण अलॻि कोन था थियूं, त उन में भाईचारो वधे थो, मुहबत वधे थी, पंहिंजाइप वधे थी। घर में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खां अव्हां जे कॾहिं कॾहिं माना ईअं ॻाल्हाईंदे का ॻाल्हि निकिरंदी हुजे खाधे पीते जे हवाले सां, त उहे चवंदा हूंदा त जुमे जे ॾींहं ते असां वटि ख़ासि रध पकाव थींदो आहे। ख़ासि रध पचाव कीअं थींदो आहे त हूअं यूजुअली मानी पचाईंदा आहियूं ऐं जुमे जे ॾींहं ते स्पेशली असां वटि बिरयानी थींदी आहे, कॾहिं मिठो गॾु ठाहींदा आहियूं। त चवण जो मक़सदु त खाधे पीते जे हवाले सां बि कुझु चेंजिंग स्केजुअल में ज़रूरु हूंदी आहे। ऐं उनखां पोइ वरी को सवाल ई अचे थो त कोशिशि हूंदी आहे त उन सवाली खे बि पाण न मोटायूं, त इहा ख़ूबसूरती आहे जुमे जे ॾींहं जी। व्यूवर्स, उनखां अलावा मां चवंदी आहियां त असां जेकॾहिं तालीम में तरबियत जी ॻाल्हि करियूं था त जुमे जो ॾींहुं ॾाढो ख़ासि हूंदो आहे, ॾाढो अहम हूंदो आहे। त तव्हां पंहिंजे ॿारनि खे, नंढिड़ो ॿारु आहे ॾिसे पियो त मुंहिंजो बाबा अॼु अछो वॻो पहिरे, अॼु अतर लॻाए वञे पियो मस्जिद में, त हू घर में चवंदो त मां बि बाबा सां वञा। ऐं उहो जेकॾहिं गॾु वालिद सां वञे थो ऐं हू ॾिसे थो त असां वटि मस्जिद में कीअं नमाज़ अदा कई वेंदी आहे ऐं उनखां पोइ मिलणु हूंदो आहे, जुमे जो मुबारकूं ॾियणियूं हूंदियूं आहिनि, त हू सभु सिखंदो आहे। उनजी तालीम में तरबियत में इहे शयूं सभु शुमारु थींदियूं आहिनि, शामिलु थींदियूं आहिनि। ऐं व्यूवर्स, उनखां अलावा जुमे जो ॾींहुं यकीनन ईद जे मिसल बि चयो वेंदो आहे त जुमे जे ॾींहं खे पाण ईद जीअं बि सेलिब्रेट कंदा आहियूं। सो जुमे जूं सभिनीनि खे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते लखें दुरूद लखें सलाम। अॼु जो जेको ॾींहुं आहे, चयो वञे थो त फजर जी निमाज़ खां सिज लथे जी निमाज़ ताईं तव्हां जेकॾहिं दुरूद पाक कसरत सां पढ़ो था त उनजो सवाबु ॿीणो टीणो आहे। ऐं उनखां अलावा हिकिड़ी अहादीस मां ॿुधी ऐं मुस्लिम बुखारी जी हदीस आहे त जेकॾहिं जुमे जे ॾींहं ते सवाबु तव्हांखे ॿीणो टीणो थी मिले थो, उनजो अजुरु तव्हांखे ॿीणो टीणो थी मिले थो, त जेको इंसानु ॼाणी वाणी गुनाह करे थो त उनजो जेको अज़ाबु आहे उहो बि ॿीणो टीणो थी उन इंसान जे लाइ जमा थींदो आहे। सो कोशिशि कजे त असां पाकाई सां साफ़ सुथरा थी पंहिंजे घर जा जेकॾहिं कमु करियूं था, जेकॾहिं इबादतूं करियूं था, त उन में बि सचाई हुजे। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधूं था ऐं जुमे जे ॾींहं जो प्रोग्राम, उनजी थीम अव्हांखे ख़बर आहे त जुमे जे ॾींहं जे हवाले सां ई हूंदी आहे। कारी मोहम्मद अली साहिब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अदा खे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वरहमतुल्लाह। जी, तव्हांखे असां दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। व्यूअर्स, उन्हनि खां अलावा बि असांजे प्रोग्राम में गेस्ट मौजूदु आहिनि। कारी मोहम्मद आकिब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अदा खे भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाअल्लाह जी। ऐं उनखां अलावा ॾाढो सुठो आवाज़ु आहे सैयद हसनैन अली जो, ऐं सैयद हसनैन अली प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मां भलीकार चवां थी सैयद हसनैन खे बि। ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? माशाअल्लाह। हीउ नंढिड़ो भाउ असांजो ॾाढो सुठो पढ़ंदो आहे, आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत अथसि। सो अॼु हिननि खे ॿुधंदासीं ऐं कारी मोहम्मद अली खां असां शुरूआति कंदासीं। पोइ शुरूआति कीअं था करियो? अॼु तिलावत खां कंदव या हमद खां शुरूआति कंदव? कुरान पाक की तिलावत से जी जी, बिस्मिल्लाह करियो। आगाज़ करते हैं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।
بسم اللہ الرحمن الرحیم اِنَّا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر آمنت بالله صدق الله العظيم आमीन आमीन। हाणे हमद खां शुरूआत करियूं ऐं आउं चाहींदसि त हमद अव्हां ऐं भाउ खे गॾिजी पढ़ो। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाहु 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 अल्लाहु। ये ज़मीं जब न थी ये जहाँ जब न था, चांद सूरज न थे के कशा जब न था, राज हक भी किसी पर आया जब न था, राज हक भी किसी पर आया जब न था, तब न था कुछ यहाँ, तब न था कुछ यहाँ था मगर तो है तो अल्लाहु 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 अल्लाहु। पहुँचे मेराज में अर्श पर मुस्तफ़ा, फिर न माबूद बंदे में पर्दा रहा, और मलाइक ने हजरत से झुक कर कहा, और मलाइक ने हजरत से झुक कर कहा, सारी मखलूक में सारी मखलूक में हक नुमा तो है तो अल्लाहु 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 अल्लाहु। पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ये कलमा नबी से मिलाता है, वहदत का जाम पिलाता है, मुर्दा दिलों को जिलाता है, ला इलाहा इल्लल्लाह हक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अर्ज़ गुलाम फकीर के अबे दाखिल जन्नत हो हम सब, मौला जिक्र कबूल हो ये या रब ला इलाहा
إلا الله حق لا إله إلا الله محمد رسول الله اللہ محمد رسول اللہ. سب کا بہترین ذکر، سب کا افضل ذکر، سب کا اعلیٰ ذکر. ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे, ऐं सभ खां आला ज़िक्र जेकॾहिं अव्हां करणु चाहियो था त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र अव्हां बार बार करियो. ऐं यकीनन जॾहिं बि अव्हांजी ज़बान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवे थी त अव्हांजे लाइ नेकी लिखी वञे थी. ऐं जुमे जे ॾींहं ते हूअं बि चयो वञे थो त नेकी जेको आहे सो उहा डबल काउंट थींदी आहे. व्यूअर्स, अॻियां वधूं था ऐं सैयद हसनैन अली बि मौजूदु आहे त पोइ सैयद हसनैन खां असां ॿुधूं था नातिया कलाम. जी बिस्मिल्लाह करियो. अलैक या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह. तू शाह खूबा तू जान जाना, तू शाह खूबा तू जान जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा. तू शाह खूबा तू जान जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा. ना बन सकी है ना बन सकेगा मिसाल तेरे जवाब तेरा. तू सब हसीनों में सब से अव्वल मिला है हुस्ने दवाम तुझको मिला है हुस्ने दवाम तुझको है. उम्र लाखों बरस की तेरी है, उम्र लाखों बरस की तेरी मगर है ताज़ा शबाब तेरा. है उम्र लाखों बरस की तेरे मगर है ताज़ा तेरा. ना बन सकी है ना बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा. और खुदा की गैरत ने डाल रखे है तुझ पे सात हजार पर्दे. खुदा की गैरत ने डाल रखे है तुझ पे 70,000 पर्दे. जहाँ में लाखों ही तूर बनते, जहाँ में लाखों ही तूर बनते, जो एक भी उठता है जाब तेरा. ना बन सकी है ना बन सकेगा मिसाल तेरी जवाब तेरा. है तू भी साइम अजीब इंसान जो खौफ मगशे से है हिरासा. है तू भी साइम
صائم عجیب انسان جو خوف محشر سے ہے ہراساں ارے تو جن کی ہے نعت پڑھتا ارے تو جن کی ہے نعت پڑھتا وہی تو لیں گے حساب تیرا ارے تو جن کی ہے نعت پڑھتا وہی تو لیں گے حساب تیرا تو شاہ خوبا تو جان جانا جانا تو شاہ خوبا تو جان جانا ہے چہرہ ام الکتاب تیرا ऐं त पहिरीं बि चई चुकी हुयसि त सैयद हसनैन जो जेको आवाज़ु आहे ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे सो मां ॿुधो ऐं वधीक वरी प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था पर प्रोग्राम में साही जो वक़्तु थी वियो आहे सो स्टे ट्यून वी आर जस्ट कमिंग बैक सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं मां ॿुधाईंदी हलंदसि त प्रोग्राम लाइव हले पियो स्क्रीन ते ॾिनल नंबर पिणु हली रहियो आहे 022210285 डायल करे सघो था ऐं अव्हां प्रोग्राम में शामिलु पिणु थी सघो था मेहरान टीवी इंटरटेनमेंट जी ॻाल्हि ज़रूरु आउं कंदसि त हीउ जेको प्रोग्राम आहे लाइव हलंदो आहे ऐं हुन खां पोइ अपलोड कयो वेंदो आहे अच्छा तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ो पार्ट नज़र अचे 02 नंबर 2 लिखियलु हुजे त हिन जो मतिलबु आहे त उहो सेकेंड पार्ट आहे ऐं नंबर 1 पार्ट ॿिनि पार्ट्स में प्रोग्राम अपलोड कयो वेंदो आहे त तव्हां ॾिसी सघो था यूट्यूब ते लिखी सघो था मेहरान टीवी इंटरटेनमेंट ऐं तव्हांखे मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम्स ॿिया प्रोमोस न्यूज़ सॉन्ग्स बि नज़र ईंदा सो तव्हां उते बि मेहरान टेलीविज़न जो थियल कमु जेको आहे सो ॾिसी सघो था इंजॉय करे सघो था ऐं प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सो ॿुधाए चुकी आहियां तरक़ीब डायल करे सघो था नंबर ऐं शामिलु थी सघो था अच्छा फ़लस्तीन ऐं इसराइल जी जेका जंग हली रही आहे उन बाबति बि कुझु ऐड करणु चाहींदासीं मुस्लिम कंट्री आहे ऐं जेको मुस्लमाननि सां उते ज़ुल्म थिए पियो तशदुद थिए पियो ऐं जिथे उन्हनि खे सप्रेस कयो वञे पियो नंढा मासूम ॿार जन्नत जा गुलड़ा असां ॾिसूं पिया त उहे कीअं ज़ख़्मी आहिनि कीअं उहे हयातियूं पंहिंजूं जानूं विञाए रहिया आहिनि त उन लाइ बि असांखे ॻाल्हाइणु खपे आयल असां जेके मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां इहा ॻाल्हि करणु चाहींदसि कारी मोहम्मद अली मौजूदु आहिनि अच्छा आप भी देख रहे हैं सोशल मीडिया पे क्योंकि ये चीज़ें हमसे अब जो है ना ढकी छुपी नहीं है सोशल मीडिया के थ्रू हर चीज़ पता चल जाती है जी क्या ऐड करना चाहेंगे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मोहम्मद मादिल जूदी वल करम व आलिहि व बारिक वसल्लम सबसे पहले तो मेहरान टीवी की इंतज़ामिया को मुबारकबाद पेश करता हूँ जिन्होंने अल्हम्दुलिल्लाह ये जुम्मतुल मुबारक के दिन बड़ी बरकतों वाली बज़म सजाई है और साथ ही ज़िक्र खुदा ज़िक्र मुस्तफ़ा और फ़लस्तीन के मुसलमानों की आवाज़ जो है मेहरान टीवी बना अल्लाह ताला मज़ीद तरक्कियाँ अता फरमाए फ़लस्तीन में हमारा क़िबला अव्वल जो है उसकी हमने हिफाजत फरमानी है वहाँ पर आपने देखा होगा दिन ब दिन जो है मज़ालुम ढाए जा रहे हैं मगर एक चीज़ उनकी ज़बान पे एक क्लिप मेरे पास आया था मैं उसको माफ़ कीजिएगा कारी मोहम्मद अली हम कंटिन्यू करेंगे लेकिन लाइव कॉलर हैं उन्हनि खे असां शामिलु करियूं हेलो अस्सलाम वालेकुम अव्हांखे मां भलीकार चवां थी मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं पहुचे पियो हेलो अस्सलाम वालेकुम आउं चाहींदसि त अव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं किथां खां अव्हां शामिलु थिया आहियो पंहिंजे आस पास जो पंहिंजे इलाइक़े जो ॿुधाइजो मुंहिंजो नालो संजो आहे मां उम्मत मुस्लमान लाइ दुआ बि घुराइजो मुस्लमान हालात ॾाढा ख़राब था हलनि पिया जी अलाह नाका मंडियूं जी महिरबानी अव्हां जी अव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं यकीनन जुमे जी जेका थीम आहे उहा असांजे ॾिसंदड़नि खे पसंदि ईंदी आहे ऐं यकीनन पाण दुआगू आहियूं उम्मत मुस्लिमा जे लाइ ऐं हर वक़्तु दुआगू रहंदा आहियूं हिन प्रोग्राम में ख़ासि असां वटि कारी मोहम्मद अली मौजूदु आहिनि त उन्हनि खां बि असां दुआ ज़रूरु घुराईंदासीं जी प्लीज़ तव्हां जी हाँ तो क़िबला अव्वल है उसकी हिफाजत ज़रूर है तो एक क्लिप में देख रहा था उसमें अब आप ये देखें कि उन पे इतने मज़ालुम ढाए जा रहे हैं इतने बम्बारियाँ हो रही हैं इतने लोग शहीद हो रहे हैं इतने लोग ज़ख्मी हो रहे हैं अस्पतालों को निशाना बनाया जा रहा है मगर उनके ज़बान पे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद है तो बताने का मकसद ये है कि ये ऐसी घड़ी है
ہم نے ان کا جو ہے وہ ساتھ دینا ہے. وہ ساتھ بھلے ہم احتجاج کی صورت میں دیں، وہ ساتھ ان سے محبت اظہار یکجہتی کا دیں، وہ ساتھ ان کے لیے دعاؤں کا دیں، وہ ساتھ جس طرح ہو سکے ان کے ہم نے جو ہے ان کے ساتھ کوآپریٹ کرنا ہے، ان کے ساتھ تعاون کرنا ہے، کیونکہ وہ لوگ قبلہ اول کی حفاظت فرما رہے ہیں، بیت المقدس کی حفاظت فرما رہے ہیں. تو ہمارا یہ فرض بندہ ہے ایز اے مسلمان ہونے کے ناطے کہ ہم ان لوگوں کو سپورٹ کریں. صحیح، بالکل بالکل تव्हां ठीकु चई रहिया आहियो. ऐं जॾहिं तव्हां तारीख़ पढ़ंदा त हज़रत मूसा अलैहि इस्लाम हज़रत मूसा अलैहि इस्लाम जी जेका पंहिंजी क़ौम हुई उन खां अलावा उन्हनि ॾाढो सपोर्ट कयो आहे जेके बेघर थियनि था, जिन वटि पंहिंजो कुझु बि न आहे, उन्हनि खे ज़मीन ॾियनि था, उन्हनि खे रहाइनि था. ऐं उन खां पोइ जेको आहे सो जॾहिं काफ़िला अॻियां वधनि था, पोइ वञी फ़लस्तीन जी जेका सरज़मीन आहे उन ते माण्हू वञनि था ऐं उनखे अॾीनि था. त ॾाढा मुहबत पसंदि उहे इंसान आहिनि, ॾाढा दिलि सां पंहिंजो कमु कंदड़ उहे इंसान आहिनि. ऐं स्टिल पाण जॾहिं वीडियोज़ ॾिसूं पिया, छाकाणि त उते ज़ुल्म थिए पियो त उहे शयूं अञा वधीक असांखे जेको आहे सो ॾुखोइनि पियूं. पर उतां जो इंसान जेको आहे सो मासूम आहे, उतां जे इंसान जंग पसंदि कोन आहे. ऐं हूअं बि इंसान कुदरती तौर ते मासूम ई आहे, पर हालात उनखे जेको आहे सो ईअं बणाए छॾींदा आहिनि. खोड़ सारी उन सां रिलेटेड नॉवेल्स आहिनि, अफ़साना आहिनि, फिक्शनरी आहिनि, इमेजनरी आहिनि, स्टोरीज़ खोड़ सारियूं. जॾहिं तव्हां पढ़ंदव तव्हांखे ख़बर पवंदी. ऐं जॾहिं तव्हां तारीख़ पढ़ंदव, तारीख़ जा बरक़त लाहींदव त तव्हांखे यकीनन खोड़ सारी नॉलेज पिणु फराहम थींदी. व्यूअर्स, असां अॻियां वधूं था ऐं नातिया कलाम असां ॿुधंदासीं कारी मोहम्मद अली खां ऐं कारी मोहम्मद आकिब खां गॾिजी पढ़ंदा ॿई भाइर. सो जी बिस्मिल्लाह करियो. दुरूद अहले बैत. अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदिना व मौलाना मुहम्मद. अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदिना व मौलाना मुहम्मद व अला सैयदिना अली व सैयदतिना फातिमा व सैयदतिना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम. प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है, प्यारे नबी की ज़ात पर रब का दुरूद है. सरकार दो जहान पर, सरकार दो जहान पर सबका दुरूद है. अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदिना व मौलाना मुहम्मद व अला सैयदिना अली व सैयदतिना फातिमा व सैयदतिना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम. अल्लाह के शेर हैदरे कर्रार पर दुरूद. अल्लाह के शेर हैदरे, अल्लाह के शेर हैदरे, अल्लाह के शेर हैदरे कर्रार पर दुरूद. हजरत हसन हुसैन के, हजरत हसन हुसैन के किरदार पर दुरूद. अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदिना व मौलाना मुहम्मद. अल्लाहुम्मा सल्लि अला सैयदिना व मौलाना मुहम्मद व अला सैयदिना अली व सैयदतिना फातिमा व सैयदतिना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम. ज़ैनब की बारगाह में सलाम व नियाज़ है, हाँ ज़ैनब की बारगाह में सलाम व नियाज़ है.
جو مرتضی کی لاڈلی، جو مرتضی کی لاڈلی زہرا کا ناز ہے، اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد۔ پڑھتے ہیں گر درود تو ملتا ثواب ہے، ہاں پڑھتے ہیں گر درود تو ملتا ثواب ہے، بھیجے اگر سلام تو بھیجے اگر سلام تو آتا جواب ہے، اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد۔ اور جنت میں مصطفیٰ کے صحابہ جہاں رہیں، یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے، میرے بابا وہاں رہیں، اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی سیدنا علی و سیدتنا فاطمہ و سیدتنا زین و سیدنا حسن و سیدنا حسین وعلی آلہ و صحبہ و بارک وسلم۔ جنت میں سیدہ کی کنیز جہاں رہے، ہاں جنت میں سیدہ کی کنیز جہاں رہے، یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے، میری ماں وہاں رہے، اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی سیدنا علی و سیدتنا فاطمہ و سیدتنا زین و سیدنا حسن و سیدنا حسین۔ سبحان اللہ سبحان اللہ۔ اوہاں یقین کریو تا جڏहिं بि ذکر ॿुधूं था ऐं जॾहिं बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र ज़ुबान ते हूंदो आहे त इंसान जी दिलि जेका आहे उहा कुशादा थी वेंदी आहे। ऐं हूअं बि असांखे पंहिंजी इस्लामिक स्टडी जेका ॿुधाए थी या असांखे मुख़्तलिफ़ वाइज़ में जेके मौलवी हज़रात ॿुधाईंदा आहिनि त जेका इंसान जी दिलि हूंदी आहे, अगरि तव्हां ज़िक्र नथा करियो, अव्हां पोलाइट न आहियो, अव्हां काइंड न आहियो, तव्हांजी दिलि जेको आहे सो उहा स्याह थींदी वेंदी आहे, कारी थींदी वेंदी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो अव्हां जॾहिं इबादतुनि जी तरफ़ अव्हां जो लाड़ो थिए थो ऐं अव्हां बहितर खां बहितर कमु करण जी कोशिशि करियो था त अव्हांजी दिलि जेको आहे सो उहा साफ़ु ईअं थींदी आहे त उन ते जेके पैचिस हूंदा आहिनि उहे हटणु शुरू थी वेंदा आहिनि। त इहा ख़ूबसूरती आहे। ऐं दुरूद पाक पढ़िजे, जेतिरो पढ़िजे ओतिरो घटि आहे। ऐं यकीन करियो त उनजो सवाबु वरी तव्हां नथा काउंट करे सघो त उनजो सवाबु केतिरो आहे या उनजूं नेकियूं केतिरियूं आहिनि। उन खां अलावा बि खोड़ सारा कम जेके नेकियुनि में शुमार थियनि था, सुठो ॻाल्हाइण, ऐं चयो वञे थो त कंहिं ज़ख़म जो एतिरो असरु कोन्ह थींदो आहे, पर जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जो असरु तमामु घणो गहरो थींदो आहे। सो लफ़्ज़ चूंडे इस्तेमालु करणु खपनि। लफ़्ज़ जेसीं ताईं अव्हांजा आहिनि, तव्हांजा ग़ुलाम आहिनि, पर जेसीं ताईं लफ़्ज़ अव्हांजे कंट्रोल खां निकिरी वञनि था त पोइ अव्हां पंहिंजे लफ़्ज़नि जा ग़ुलाम थी वञो था। ऐं वक़्तु जेको आहे वॾनि वॾनि बादशाहनि जो बि कोन रहियो आहे, उन वक़्तु उन्हनि खे बि ॿुधायो आहे त आउं छा आहियां। सो वक़्त जो जेको बहितर इस्तेमालु आहे उहो मुंहिंजे ख़्याल सां अव्हांखे बि काराए थो बणाए थो। ऐं वक़्त जो बहितर इस्तेमालु हर इंसान खे मान वारो ऐं शान वारो बणाईंदो आहे। व्यूअर्स, असां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं मां चाहींदसि त अॼु जो जुमे जो ॾींहुं आहे, सो तरबियत के हवाले से भी मैं चाहूँगी कि आप कुछ ऐड करें प्रोग्राम में। بسم اللہ الرحمن الرحیم۔ جمعۃ المبارک کا دن جو ہے بڑی برکتوں اور عظمتوں والا ہے۔ جمعۃ المبارک کا دن تمام دنوں کا سردار ہے، اور جمعۃ المبارک کے دن تربیت کے حوالے سے میں یہ کہنا چاہوں گا کہ جمعۃ المبارک کے دن اکثر ہم یہی سنتے رہتے ہیں، یہی سنا ہے، اور اکثر پروگرامات میں بھی یہ سنتے رہتے ہیں جمعہ کا دن تمام دنوں کو سردار ہے۔ ٹھیک ہے، جمعے کا دن ہم نے کپڑے پہننا چاہیے، غسل کرنا چاہیے، خوشبو لگانا چاہیے، مسجد میں جانا چاہیے۔ کبھی ہم نے یہ سوچا کہ جمعۃ المبارک کا دن بڑی برکتوں اور عظمتوں والا ہے، یہ ہمیں کیا تعلیمات دے رہا ہے؟ جمعۃ المبارک کا دن ہمیں یہ تربیت و تعلیمات دیتا ہے کہ یہی نہیں کہ ہم نے کوئی بھی نیکی ہو جمعے کے دن کرنی ہے، بلکہ نہیں
بلکہ جمعۃ المبارک کے دن کے علاوہ ہم نے تمام دنوں میں جو ہے نیکیاں کرنی ہیں. صحیح بات ہے، جمعۃ صحیح بات ہے. المبارک کے دن بھی. اور اگر آپ کے بچے ساتھ ہیں، ایک بہت خوبصورت سی بات میں بتانا چاہوں گا جی مہراج پلیز کی پلیز. تبصرے سے، کہ جمعۃ المبارک کے دن اگر کسی کا چھوٹا بچہ ہے نا، تھوڑا بہت سمجھدار ہے، اس کو ساتھ لے کے جاؤ. اور جب مسجدوں میں اکثر ہوتا ہے کہ وہ تعاون کے لیے پیٹی آتی ہے، چندہ وغیرہ کی جھولی آتی ہے، تو اس میں اپنے بچے کے ہاتھ سے کچھ نہ کچھ ڈلوائیں. اس کی میں آپ کو بتاؤں برکت اور فضیلت یہ ہے کہ جب آپ اس کو بچپنے میں یہ سکھاؤ کہ بیٹا اللہ کی راہ میں دینا ہے، تو انشاءاللہ جب وہ بڑا ہوگا نا تو اللہ تعالیٰ ایسا کرم فرمائے گا. یہ برکت اور فضیلت بتا رہا ہوں کہ اس کا ہاتھ کبھی ایسے نہیں ہوگا، اس کا ہاتھ ایسے نہیں ہوگا، بلکہ دینے والا ہاتھ رہے گا. تو بچوں کے اوپر جو ہے اصل تربیت جو ہے وہ یہ نہیں کہ جمعۃ المبارک کا دن آئے تبھی ہم نے قرآن پڑھنا ہے، جمعۃ المبارک کا دن آئے تبھی ہم نے درود پڑھنا ہے. مگر نہیں، ہمیں ہر روز نماز بھی پڑھنی ہے، درود بھی پڑھنا ہے، قرآن کریم کی تلاوت بھی کرنی ہے. اور جو آپ اب اللہ کے ذکر کے حوالے سے بات کر رہی تھی وہ بھی میں ایڈ کر دیتا ہوں. جی جب بندہ گناہ کرتا ہے تو دل پہ ایک نقطہ لگ جاتا ہے، کرتا رہتا ہے، گناہ کرتا رہتا ہے، دل سیاہ ہو جاتا ہے. صحیح حال ہے. حضرت داتا علی اجویری رحمۃ اللہ علیہ جن کا مزار لاہور کے اندر ہے، آپ کے پاس ایک شخص حاضر ہوا، کہنے لگا یا سیدی میرا دل نہ نماز میں لگتا ہے، میرا دل نہ قرآن میں لگتا ہے، تو میں کیا کروں؟ داتا علی اجویری رحمۃ اللہ علیہ اللہ کے ولی تھے. اللہ کے ولی نے جب دل پہ نظر ڈالی تو دیکھا کہ اس کا دل جو ہے وہ سیاہ ہو چکا ہے. حضرت داتا علی اجویری رحمۃ اللہ علیہ نے فرمایا کہ تو روزانہ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کی کثرت کیا کر. وہ بتا دیا. چند دن بعد وہ شخص حاضر ہوا. لا الہ الا اللہ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم، یہ کلمہ شریف کی اتنی برکت تھی، اتنی فضیلت تھی. وہ شخص آ کے کہتا ہے یا سیدی یا مرشدی، جب سے آپ نے لا الہ الا اللہ محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کا ورد مجھے بتایا ہے، تب سے میں نے کرنا شروع کرا ہے. نماز کے بعد میرا دل نماز میں بھی لگتا ہے، میرا دل قرآن میں بھی لگتا ہے، اور اللہ کے ذکر میں بھی. سبحان اللہ، سبحان اللہ. یہ فضیلت ہے ذکر. بالکل بالکل بڑی فضیلت ہے، بڑی اہمیت ہے لا الہ الا اللہ محمد رسول اللہ. اور ایک چیز اور ایڈ کر دوں، اللہ کے ولیوں کی بات ہوئی تو حضرت قبلہ شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ، آپ کی تعلیمات پہ کوئی عمل کر کے تو دیکھیں. آپ کی تعلیمات، آپ کے اشعار جو نعتیہ اشعار ہیں حضرت شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ کے، آپ نے جو نبی پاک صاحب اللہ صلی اللہ علیہ وسلم کی شان میں جو شاعری لکھی، وہ جب ہم اس کو میچ کریں تو وہ قرآن و حدیث کے مطابق الحمدللہ ہوتی ہے. اور ہم اکثر ایسا ہوتا ہے کہ ہم بولتے ہیں اجی کون کس کو پڑھیں، مگر میں یہی کہوں گا، کیونکہ میں سندھ میں رہنے والا ہوں، مہران ٹی وی پہ بیٹھا ہوں، سندھ میں رہنے والا ہوں، تو میں یہی کہوں گا کہ سندھ کے اندر بھی الحمدللہ ایک نظر سے دیکھا جائے تو قبلہ شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ ایک اللہ کے ولی گزرے ہیں. وہ ایک واقعہ ہے پچھلے سال وہ قرآن پاک اپنے ساتھ رکھا کرتے تھے، مولانا مثنوی رومی کا کتاب. جی بالکل وہ ساتھ رکھا کرتے تھے. فرقان احمدیہ. ایک شخص حاضر ہوا نا، کہنے لگا وہ پورے جگہ پہ گھوم کے آ گیا، اس کو سوال کا جواب کہیں نہیں ملا. کسی شخص نے بٹھایا فلاں جگہ پہ چلے جا، فلاں جگہ پہ ایک جو ہے اللہ کا ولی بیٹھا ہے، اللہ کا نیک بندہ بیٹھا ہے، وہ تجھے سارے سوالوں کا جواب دے دے گا. جب وہ دیہاتی گاؤں والا ادھر ادھر گھومنے کے بعد وہ حاضر ہوا، اس کے ذہن میں سوال آئے گا یہ میرے سوال کا جواب دے گا. جب جیسی گیا، حضرت شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ نے فرمایا کہ تیرے دل میں یہ سوال تھا، جو اس کے دل میں تھا وہ بھی حضرت شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ نے بتا دیا، اور جو وہ سوچ کر آیا تھا وہ بھی شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ نے بتا دیا. تو بتانے کا مقصد یہ ہے کہ ان اللہ کے ولیوں سے اپنی نسبتوں کو جوڑ لو. قبلہ شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ، حضرت سید سچر سرمس رحمۃ اللہ علیہ، حضرت لال شہباز قلندر رحمۃ اللہ علیہ، ہم نے ان کی تعلیمات پہ عمل کرنا ہے. یہ قرآن سے یہ دور نہیں تھے، قرآن سے یہ جڑے ہوئے تھے. حضرت قبلہ شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ قرآن سے محبت کرتے تھے، امام الانبیاء سے محبت کرتے تھے، حضور نبی پاک صلی اللہ علیہ وسلم سے محبت کر دیتے، اللہ کی مخلوق کی خدمت کیا کرتے. جبھی تو آج پورے ورلڈ میں، دنیا جہان میں شاہ عبد اللطیف بٹائی رحمۃ اللہ علیہ کا تذکرہ اور ذکر الحمدللہ شامل. جی بے شک بے شک. ڈاڈی سونی تمہاں گال کہی ہے، خوبصورت گال کہی ہے. سناتیہ کلام بدندہ سی سید حسنین علی خان. جی بسم اللہ کریو. کوئی دنیا عطا میں نہیں ہمتا تیرا، ہو جو حاتم کو میسر یہ نظارہ تیرا، کہہ اٹھے دیکھ
کے بخشش میں یہ رتبہ تیرا وہاں کیا جو دو کرم ہے وہاں کیا جو دو کرم ہے شاہ بطحا تیرا میرے آقا وہاں کیا جو دو کرم ہے شاہ بطحا تیرا نہیں سنتا یہ نہیں مانگنے والا تیرا نہیں سنتا یہ نہیں مانگنے والا تیرا کچھ بشر ہونے کے ناطے تجھے خود سا جانے اور کچھ محض پیامی خدا کا جانے ارے ان کی اوقات ہی کیا ہے کہ یہ اتنا جانے یہ فرش والے تیرے شوکت کا اولو کیا جانے خسراوا عرش پہ اڑتا ہے پھریرا تیرا خسراوا عرش پہ اڑتا ہے پھریرا تیرا کئی نسلوں سے غلامی کا یہ رشتہ ہے بہار یہی طفلی اور جوانی کے بتائے مہوسار اب بڑھاپے میں خدا را ہمیں یوں دے سے نہ ٹال تیرے ٹکڑوں پہ پلے غیر کی ٹھوکر پہ نہ ڈال میرے آقا تیرے ٹکڑوں پہ پلے غیر کی ٹھوکر پہ نہ ڈال میرے آقا تیرے ٹکڑوں پہ پلے غیر کی ٹھوکر پہ نہ ڈال جھڑکیاں کھائے کہاں چھوڑ کے صدقہ تیرا جھڑکیاں کھائے کہاں چھوڑ کے صدقہ تیرا میں تو مالک ہی کہوں گا کہ ہو مالک کہ حبیب میرے آقا میں تو مالک ہی کہوں گا کہ ہو مالک کہ حبیب یعنی محبوب محب میں نہیں میرا تیرا یعنی محبوب محب میں نہیں میرا تیرا
वाह क्या जो दो करम है शहर बतहा तेरा। बतहा तेरा माशाल्लाह, सुभानअल्लाह, माशाल्लाह। इंतिहाई ख़ूबसूरत कलाम ऐं ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां पढ़ियो बि आहे हसनैन। असां वधंदासीं न्यूज़ ब्रेक जी तरफ़। व्यूअर्स तव्हां काॾे न वञिजो, वरी जल्दी सां कंटिन्यू कयूं था अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।